बाबा जी के ॾिसो न, जी के वसी फील्ड आहे, ठीकु आहे। इनखे जेको मेन शइ हिते रखण जो सेंटर जो मक़सदु हो, जी के हिकु अहिड़ी शइ आहे तक़रीबन सभिनि खे अचे थी, इन में हिकु सम्झण ऐं कॉन्सेप्ट जो शइ त आहे कान, ठीकु आहे बाबा। पर असुल में इहा ॻाल्हि आहे त जेका शइ असां डिस्कस कंदासीं उहा तव्हांखे घणी देरि ताईं यादि रहंदी। जो मेन मक़सदु हिन असां सब्जेक्ट रखण जो उहो ई हो त असां तव्हां डिस्कस कयूं त कहिड़ी करंसी कहिड़े मुल्क जी आहे या कहिड़ा कैपिटल आहिनि, उहो तव्हांखे माना यादि रहंदा। छो जो पढ़े त हर को असां बि पढ़ियो आहे, ऐं कुझु नोट्स असांजा ठहियल आहिनि बेसिकली। जीअं ॾिसो नेट ते तव्हां पढ़ंदो न, इंटरनेट ते, हुते हज़ारनि जी तादाद में MCQs आहिनि, ठीकु आहे। पोइ असां छा कंदासीं त असां उन्हनि मां उहे छा चवंदा आहिनि पर्टिकुलर MCQs या डेटा खणंदासीं जेका असांखे कोर्स वर्क हूंदो असांजो आउटलाइन। मिसाल जी ॻाल्हि, टॉपिक मां तव्हांखे ॿुधायां जेका आउटलाइन जीअं चइजे आउटलाइन फॉर GK। कैपिटल्स, ठीकु आहे बाबा। मेन जेके हूंदा आहिनि कैपिटल, छो जो IBA जेको असांजो जेको टेस्ट कंडक्ट करण वारो इदारो आहे उहो आहे IBA सखर। उन में कैपिटल्स जे बारे में बि सुवालात ईंदा आहिनि, ठीकु आहे। कैपिटल्स हूंदा आहिनि, ॿियो करंसी, उनखे अलावा जीअं हाणे जी मथे लिखां, ठीकु आहे, ठीकु आहे। करंसी। सो अॼु मां तव्हां कंहिं बि पर्टिकुलर टॉपिक ते न वेंदुसि। हाणे जेको नेक्स्ट असांजो लेक्चर हूंदो न, उन में असां छा कंदासीं, सिर्फ़ु पर्टिकुलर हिकु टॉपिक खे कवर कंदासीं। शायदि मां नोट्स बि खणी अचां, पोइ उन में वन लाइनर हूंदा मुंहिंजा, जंहिंमें सिर्फ़ु मां तव्हांखे उहे शयूं नोट कराईंदुसि जेके तव्हांजे माना इंटरव्यू में या टेस्ट में ईंदियूं, ठीकु आहे। सो इन जे करे उनखां अलावा इस्लामियात बि मूं वटि आहे, ठीकु आहे। अच्छा, पहिरियां मां तव्हांखे इहो थो पुछां त सुवाल जनरल आहे, तव्हां हिनखे मतिलबु काफ़ी ईंदो बि हूंदो, पर ज़रूरी न आहे सभिनि खे तव्हां मां जेके वेठा हो तव्हांजी तकरीबन घणी बैच आहे हिते, अंदाज़ो आहे हिते घणा स्टूडेंट वेठा आहिनि? 70+ आहिनि, ठीकु। अच्छा, मूंखे तव्हां इहो ॿुधायो त पहिरियों गवर्नर जनरल कहिड़ो हो पंहिंजे मुल्क जो? कहिड़ो? शाबाश, कायदे आज़म। ऐं पहिरियों वज़ीर आज़म कहिड़ो? केरु? लियाकत अली। वज़ीर आज़म लियाकत अली खान हो ऐं गवर्नर जनरल कायदे आज़म हो, ठीकु आहे। अच्छा, उनखां अलावा पाकिस्तान जो पहिरियों रेज़ोल्यूशन कॾहिं मंज़ूरु थियो? फर्स्ट रेज़ोल्यूशन कॾहिं आयो? जी, जंहिंखे अचे थोरो हथ मथे करे त मां जीअं आवाज़ु अची सघे मूंखे। 1940 कहिड़ो थो चए? रेज़ोल्यूशन ठीकु आहे, 23 मार्च 1940 पास थियो, बिल्कुलु। ऐं कॉन्स्टिट्यूशन कॾहिं आयो फर्स्ट? आइन कॾहिं आयो? 1956। उनखां सेकेंड 1973 में आयो। ॾिसो, फ़िलहाल हीअ मुंहिंजो फर्स्ट लेक्चर आहे, हिन जे करे मां रेंडमली तव्हांखे क्वेश्चन थो कयां, ठीकु आहे। सिर्फ़ु इन शइ खे चेक करण लाइ, जज करण लाइ त तव्हांजी मतिलबु ॾिसो त तव्हांजी ग्रिप केतिरी आहे, पोइ उन हिसाब सां असां अॻिते कोर्स वधाईंदासीं, ठीकु आहे। अच्छा, इहो ॿुधायो त टोटल आया केतिरा आहिनि अॼु ताईं? लास्ट कहिड़ो आहे? ऐं मौजूदा कहिड़ो आहे? कंहिं नो 1973 जो आहिनि? जी, कॾहिं पास थियो? छो जो इहे सुवाल तव्हांखे ईंदा बिल्कुलु। तव्हां हिननि खे कुझु डेटूं तव्हांखे यादि बि करणियूं पवंदियूं। कॾहिं पास थियो? मतिलबु अमल में कॾहिं आयो?
1973 ईयर आहे, चलो ठीकु आहे 1973 असां मञूं था 1973 में अची वियो, पर इहो ॿुधायो त लागू करण ते उन खां पोइ मतिलबु चइजे त हाणे माना हिन बेसिस ते असां मतिलबु हाणे वर्क कंदासीं या असांजो मुल्क हलंदो रन कंदो। जी बिल्कुलु 73 में ठहियो। मां उहा डेट थो पुछां, मशहूरु डेट आहे पंहिंजे मतिलबु वॾो ॾींहुं आहे पंहिंजे काज़िमन जो, सॉरी पाकिस्तान जो। जी मां जो वॾो ॾींहुं आहे 14 अगस्त। शाबाश। अच्छा, उनखे अलावा जीअं त पंहिंजे एरियाज़ में साउथ ईस्ट वेस्ट ऐं जेके हूंदा नॉर्थ कंट्रीज़ ख़बर आहे न, पंहिंजे इर्द गिर्द कहिड़ा मुल्क आहिनि जेके उत्तर में कहिड़ो आहे जंहिंखे अचे हथ मत करे, हीअ सफ़ा बेसिक आहे। आई नो मतिलबु हीअ सिर्फ़ु हिकिड़ी डिस्कशन पीरियड आहे, इंट्रोडक्टरी पीरियड आहे, हिन करे नेक्स्ट लेक्चर में तव्हांखे पर्टिकुलर हिकिड़े टॉपिक ते महदूद रखिबो। चाइना शाबाश। ऐं वेस्ट में अच्छा, ओभर में अच्छा, सभिनी खां जेको वॾी बाउंड्री आहे असांजी मुल्क जी कहिड़े मुल्क सां आहे? अफगानिस्तान। अच्छा, नालो छा आहे हुनजो? त मशहूरु नालो आहे हुनजो। जी थोरो लाउड ॻाल्हायो न। ड्यूरन लाइन, ठीकु आहे। नालो कीअं पियो मतिलबु? ग़लति जवाबु। ॿिए कंहिं चए थो? ॿियो को? ड्यूरंड हिकु अंग्रेज़ जो नालो आहे, जंहिं टाइम मतिलबु अंग्रेज़ हुकूमत कंदा हुआ सब कॉन्टिनेंट ते, उन महिल सर ड्यूरंड जे नाले सां उहा मुंसलिक थियल आहे। ठीकु आहे। अच्छा, घणी आहे हुनजी लेंथ घणी आहे? 2200 समथिंग आहे। कंहिंखे पर्टिकुलर अचे थो उहो नंबर? उहो सही आहे। 2252 पोइ किथे किथे लिखियलु, किथे 2250 लिखियलु बुक्स में। थोरो इन शइ जो एतिरो इशू न आहे। 2200 खां मथे अगरि अचे त को बि इहो किलोमीटर्स में अथव, छो जो कॾहिं माइल में घटिजी लिखी वेंदी, घटि लिखी वेंदी आहे न उहा। अगरि तव्हां माइल कंदव त थोरो घटिजी वेंदो, छो माइल वॾा हूंदा आहिनि किलोमीटर खां। इहा शइ यादि रखिजो, जॾहिं माइल ते हुजे त 2200 घटि अथव। अच्छा, उनखे अलावा वॾी खाण कहिड़ी आहे पंहिंजे मुल्क में? छाजी खाण आहे? इहो कहिड़ो डिस्ट्रिक्ट, कहिड़े डिस्ट्रिक्ट में आहे? सूबो त चलो ठीकु आहे पंजाब आहे। असल में ख़बर अथव MCQs जे टाइप आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं ईंदो आहे त मतिलबु इहा कहिड़े सूबे में आहे, ऐं कॾहिं कॾहिं त कहिड़े ज़िले में आहे। इहो सुवालु थोरो टिपिकल हूंदो आहे, जो अक्सर वरी छोकिरा चवंदा आहिनि ऑप्शन ई कोन्हे। जेकॾहिं हू त ज़िलो अची वञे, तव्हां चवंदो त हीअ त असां त पंजाब पढ़ियो आहे, हीअ त पंजाब आहे ई कोन, पोइ धुको हणींदा आहिनि या माण्हुनि खे ग़लति करे ॾींदा आहिनि। इन जो पर्टिकुलर ज़िलो आहे, ईअं ख़बर आहे त पंजाब जे कहिड़े ज़िले में खेवड़ आहे? जी झेलम में। वाह, अच्छा। सभिनी खां वॾो रेगिस्तान कहिड़ो आहे पंहिंजे मुल्क जो? सेकेंड ते? सेकेंड ते कहिड़ो? चोलिस्तान। ऐं थर्ड ते? पोटवार रेगिस्तान आहे। आई थिंक पोटवार जाबलू वो मतिलबु सिलसिलो आहे, ईअं शायदि। पोटवार जाबलू सिलसिलो आहे बलूचिस्तान में। अच्छा, कहिड़ो आहे? थर फर्स्ट ते आहे, सेकेंड ते कहिड़ो आहे?
पहिरियां मूंखे ॿुधाए वञो त आहिनि केतिरा रेगिस्तान पंहिंजे मुल्क में? कहिड़ा कहिड़ा? अच्छा जी, छा चयो तव्हां? हा रेगिस्तान आहे, बिल्कुलु। मां समुंड जी ॻाल्हि कोन थो कयां। ठीकु आहे। फ़िलहाल इहो नोट कयो त एतिरी विश। बाक़ी जेकर नेक्स्ट जेको लेक्चर हूंदो असांजो, उन में असां पर्टिकुलर हिकु टॉपिक खणंदासीं। जेकर मिसाल तव्हांखे मां ॾेई वठां त मां अगरि चवां त मां पढ़ाईंदुसि तव्हांखे नेक्स्ट लेक्चर में कैपिटल्स, त असां कोशिशि कंदासीं त पंहिंजे एशिया जे जेके कंट्रीज़ आहिनि उन्हनि जी कैपिटल्स ते फोकस कंदासीं। उनखां पोइ आसपास जेके कॉन्टिनेंट जीअं अफ्रीका थी, यूरोप थी वियो, या उहे कंट्रीज़ मेन जीअं अमेरिका, यूके, उन जा रिलेशन्स पाकिस्तान सां, उन जे बारे में असां डिस्कस कंदासीं। ठीकु आहे? अच्छा, मां तव्हांखे ॿियो सुवाल थो पुछां त अॼु ताईं वज़ीर आज़म केतिरा गुज़रिया आहिनि पाकिस्तान में? हिकु मशहूरु ॻाल्हि अथव हिन वज़ीर आज़म जे लिहाज़ खां न। मशहूरु हिन जे करे आहे जो इमरान खान सां रिलेटेड आहे। थोरो ॿुधायो मूंखे। कीप साइलेंस प्लीज़, थोरो फोकस कयो। अच्छा ॿुधायो, जॾहिं इमरान खान वज़ीर आज़म जो औत कयो, बाक़ाइदे जियो न्यूज़ या जेके वॾा वॾा जेके न्यूज़ चैनल उन्हनि चयो पिए त भाई हिन शइ जे करे मतिलबु एतिरा साल हिन स्ट्रगल कई आहे, एतिरा साल हिन मतिलबु पंहिंजा रांदि खेॾी आहे, एतिरा साल हिन मतिलबु, ऐं हीउ 22 ई माना वज़ीर आज़म आहे, इहो न। सो ही 22nd वज़ीर आज़म आहे पाकिस्तान जो। सही। सदर केरु आहे पाकिस्तान जो मौजूदा? भाई प्रोफेशन छा आहे? हू पाण डॉक्टर त आहे, बिल्कुलु। डॉक्टर आरिफ अल बि लिखिबो आहे, डॉक्टर ई हूंदो, मशहूरु आहे। डॉक्टर कहिड़ो आहे? BDS डॉक्टर। अच्छा, BDS डिग्री आहे मुंहिंजे ख़्याल में। जीअं MBBS डिग्री जो नालो, BDS डिग्री जो नालो आहे न, ईअं आहे न। हालांकि मां इंजीनियरिंग जो स्टूडेंट आहियां, पर ॿुधल ॻाल्हि चवां त BDS जेका आहे डिग्री जो नालो आहे, बैचलर ऑफ डेंटल साइंस। मतिलबु तव्हांजो सही आहे अंदाज़ो त माना डेंटिस्ट आहे बाय प्रोफेशन। अच्छा, जेको वज़ीर आज़म इमरान खान आहे, उन जेको वर्ल्ड कप खटियो, कहिड़े ईयर में खटियो? जी 1992। सही, ज़बरदस्त। अॼु ताईं नवाज़ शरीफ़ जेको मेन आहे, हींअर त चलो रूपोश आहे, घणा चकर वज़ीर आज़म रही चुको आहे? तव्हां मूंखे ईयर ॿुधायो बसि। सिलेक्शन पीरियड छा आहे हुनजो, माना कहिड़े ईयर में इलेक्ट थियो? 3 चकर थियो आहे न बाबा, मां मञा थो। ठीकु आहे, ओके, 3 चकर थियो आहे। फर्स्ट हुकूमत हुनजी कहिड़े ईयर में आई? सेकेंड हुनजी हुकूमत कहिड़े ईयर में आई? ऐं थर्ड हुकूमत कहिड़े ईयर में आई? जी फर्स्ट 2013। सही। टोटल दरिया केतिरा आहिनि पंहिंजे मुल्क में? अच्छा, त पर्टिकुलर पंजाब जा ॿुधायो, पंजाब में कहिड़ा कहिड़ा मशहूरु? कहिड़ा कहिड़ा हुआ? पंजाब में घणा दरिया ॿुधाया? 4-5? पंजो कहिड़ो आहे? हिकिड़ो ॿुधायो आहे, को पर्टिकुलर हिकिड़ो माण्हू ॿुधाए। सिंधु। अच्छा, सिंध जी ओरिजिन किथां आहे? सिंधु दरिया जी
अच्छा चाइना मां निकितो, ठीकु आहे। मां उते हिकु पर्टिकुलर नालो आहे हुन एरिया जो जेके दुनिया जी छत बि चवंदा आहिनि, तिब्बत। इन सुवाल खे तव्हां हीअं बि माना यादि करे सघो था, दुनिया जी छत, रूफ ऑफ अर्थ कंहिंखे चवंदव तव्हां? तिब्बत। तिब्बत कहिड़े मुल्क में आहे? चाइना में, नेपाल में आहे? आई थिंक नेपाल में आहे। चाइना खां गुज़रे थी, पर जेका हुनजी जेका ओरिजिन आहे जितां स्टार्ट थी थिए उहो उतां ई आहे। अच्छा, असां वज़ीर आज़म ते बि डिस्कस कयो, रिवर्स ते बि डिस्कस कयो, कहिड़ी शयूं रहियूं बाक़ी? K2 जी हाइट केतिरी आहे? हींअर वॾो K2 ते हिकिड़ो नओं हार्ट इशू पियो हले, छा थियो आहे K2 ते हींअर मौजूदु आहे? न ख़बर आहे जी? K2 छा चयो पुटु? मिसिंग आहे। अच्छा, जंहिं महिल हू अल्टीट्यूड ते वियो त हुनजी तक़रीबन टेम्परेचर केतिरो हो? छो लास्ट हुन स्टेटस पंहिंजो लॻायो ट्विटर ते, त मतिलबु मां हींअर K2 जी अनकरीब सर करण वारो आहियां, छो जो इहो रिकॉर्ड मतिलबु करण वारो न, अहिड़े सर्दी में फस्ट टाइम कंहिं न कयो हुयो। त हुन में टेम्परेचर केतिरो हो? -52। -52 वॾी ॻाल्हि आहे न। -52 ते मतिलबु असां वन ते ठरी था वञूं, त -52 आहे। किलर माउंटेन खे चवंदा आहिनि। हा, उहा किलर माउंटेन हिकिड़ी चोटी जो मतिलबु पर्टिकुलर जेको नेम आहे, कहिड़ी आहे उहा? कहिड़ी कहिड़ी पुटु? एवरेस्ट पाकिस्तान में किथे आहे? पाकिस्तान जी ॻाल्हि थो कयां मां। नांगा पर्वत, इनखे अदर नेम छा चवंदा आहिनि हिनखे? अच्छा, गॉडविड ऑस्टिन लफ़्ज़ आहे हिकिड़ो, नेम आहे बल्कि। तव्हांजी त सुठी थियल आहे बाक़ी, पढ़णु छो आया हो? जी सही आहे, सभिनी कोन थो अचे, सुठी ॻाल्हि आहे। हीउ जेको सब्जेक्ट आहे न ॾाढो वसी आहे। अगरि हिकु टॉपिक खे खणिबो त हुनजे बारे में तव्हां चइनि एंगल खां अगरि पुछो न, त मूंखे बि न ईंदो सभु शयूं जेकी तव्हां पुछणु चाहींदो। मिसाल जी ॻाल्हि आहे, त भई हिन गोॾनि छो था चवनि? असां पढ़ियो आहे, अॼु ताईं जेके टेस्टूं तयारी पाण प्रिपरेशन कई, उन में असां सिर्फ़ु इहे पढ़ी आहे जो K2 जो अदर नेम जेको गॉडविन ऑस्टिन आहे। ठीकु आहे। अच्छा, उनखे अलावा असांजे सिंध में जेको जाबुल सिलसिलो आहे, इहो कहिड़ो आहे? हीअ जेके असां डिस्कस कयूं पिया, हिंदूकश या K2 पहाड़ियूं, इहे तक़रीबन नॉर्थ साइड आहिनि, NWF में। जी, असांजे सिंध में जेको जाबुल सिलसिलो आहे मशहूरु आहे, हिकिड़ो ई आहे, त हुन में नालो छा हुनजो? जी, खीरथर बाबा। खीरथर जेको आहे न माउंटेन्स, जेको असांजो जेको सिलसिलो आहे जाबलू खीरथर, डंड कहिड़ी वॾी आहे पंहिंजे मुल्क में? डंड वॾी, डंड वॾी ॿुधायो, कहिड़े डिस्ट्रिक्ट में आहे हींअर मौजूदु आहे? ख़बर अथव न, असां दादू पढ़ियो पंहिंजे दौर में, असां दादू पढ़ियो जॾहिं पंहिंजी तयारी कंदा हुआसीं। जी बिल्कुलु जवाबु सही आहे, जामशोरी आहे। छो जो जामशोर डिस्ट्रिक्ट हाणे वेझड़ में विझो आहे, उन अॻ में दादू डिस्ट्रिक्ट वॾो हूंदो, दादू में बि मौजूदु हूंदी। ॿी डंड कहिड़ी आहे हुन खां पोइ? कंहिंजे छाजे करे मशहूरु आहे? जी सीरियस थियो बाबा,
ठीकु आहे नी सब्जेक्ट एॾो जेतिरो ईज़ी आहे तव्हां इन में ई तव्हां फेल थियो जेकर तव्हां जेके एतिरो नॉन सीरियस वठी पिया नी शइ खे ॻाल्हि कुझु ॿुधिजो छो जो तव्हां हर शइ खे मिसाल ॻाल्हि हू कॉन्सेप्चुअल तव्हांखे मैथ अची वई तव्हां करे वेंदो पर जेके में तव्हांखे सम्झण जी ज़रूरत आहे तव्हांखे यादि करण जी ज़रूरत आहे छो जो हीअ शयूं ॾिसो न असां छा कंदा आहियूं असां बि टेस्ट जी प्रिपरेशन करे करे हिते पहुता आहियूं सो असांखे उहे सवाल अॼु बि यादि आहिनि जेके असां दोस्तनि सां गॾु वेही डिस्कस कया आहिनि ऐं उहे विसरी विया आहिनि जेके असां अकेले पढ़िया आहिनि सो तव्हां इन शइ खे न वठो त मतिलबु जेकर तव्हां हिते इन शइ खे इग्नोर करे उते वञी वेंदो पोइ तव्हां पंहिंजी स्टडी करे छो जो तव्हांखे सम्झो सवलो थो लॻे जी के जेॾो सवलो आहे तेॾो ॾुखियो बि अथव छो यादि कोन थो बीहे न एॾी जी के आहे एॾी जनरल नॉलेज आहे असांजे आस पास बल्कि तव्हां हिते ई बि तव्हां ॾिसो तव्हांजे केॾो ॾिसो हिन पासे उत्तर आहे हिन पासे काफ़ी शयूं आहिनि जेके तव्हांखे सो छाजे करे मशहूरु आहे किंजर बाबा जी हिकिड़ो ॿुधाए जेके अचे हथ मथे करे मां पुछां थो पाण हिन खां किंजर छो मशहूरु आहे बिल्कुलु हिकिड़ो इहो ऑप्शन आहे ॿियो इहो बि सही आहे जवाबु लॻे जी सफ़ा भले नेचुरल आहे मैन मेड आहे इहो ॿुधायो इन करे मशहूरु आहे त पाकिस्तान जी उहा कहिड़ी डंडा जेका मैन मेड आहे आर्टिफिशियल आहे ऐं आर्टिफिशियल इहो छो ठाहियो हुनखे ज़रूरत कहिड़ी कंहिंजे ठाहिण जी हालांकि डंडू नेचुरल खोड़ हुयूं हाले जी लेक आहे मंसूर लेक आहे ही वाए कीजर ख़बर आहे कंहिंखे असल में ॾिसो कराची खे समुंड थो लॻे ऐं समुंड जो पाणी खारो आहे मतिलबु पीअण जे क़ाबिल न आहे समुंड छो कराची वॾी आबादी वारो सिटी आहे शहर आहे त हुनजी घुर्ज पूरी करण लाइ त कुझु त असांखे शइ खपे न जेका हुनखे पाणी अवेल कयूं असां छाजे करे पोइ असां इन खे मतिलबु तव्हांखे त आंसर मिली वियो मुंहिंजे ख़्याल में कराची खे पाणी ॾियण जे करे असां उन ॾंढ खे मतिलबु सॉरी मतिलबु जेके जिन ठाही इन शइ जे हवाले सां ठाही टाइम थी वियो आहे मुंहिंजे ख़्याल में लेक्चर कंप्लीट थियण जो पोइ इनशाला नेक्स्ट टाइम जॾहिं बि मुंहिंजो लेक्चर थियो पोइ असांखे पर्टिकुलर टॉपिक ते ईंदासीं जी तव्हां हीअं कयो तव्हां करंसीज़ पढ़ी अचिजो जी जी करंसीज़ पढ़ी अचिजो मां तव्हां कुझु वन लाइनर तव्हांखे मां खणी करंसीज़ जे हवाले सां उहो डिस्कस कंदासीं